जी अॼु असीं मौजूद आहियूं कन्यारो प्रेस क्लब में, जिते शहीद हेमू कालाणी जी वरसी सिंध सागर मर्कज़ पारां कन्यारो प्रेस क्लब में मल्हाई वई आहे। अचो त अदीबनि सां, वकीलनि सां ऐं सियासी समाज सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो अॼु की वरसी बाबति उनजा कहिड़ा वीचार आहिनि। जे हां लहारी को यार लही ॾींहुं बुखारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं तूं डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार जे हां लहारी को यार ही ॾींहुं बुखारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आं कुछ डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार कहलाए तकी थो कंधीअ खां बि ॿेड़ी मूर न अचणी आ, बि ॿेड़ी मूर न अचणी आ। कहलाए तकी थो कंधीअ खां बि ॿेड़ी मूर न अचणी आ, बि ॿेड़ी मूर न अचणी आ। जे तूं बि अची वणजारा, जे तूं बि अची, जे तूं बि अची वणजारा तोखे बि उकारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं तूं डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार दरियाह में एॾी दहशत या कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी। दरियाह में एॾी दहशत या कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी, कंहिं वक़्तु क़यामत थी वेंदी। तूं मातर गो हिन सिंधूअ ते, तूं मातर गो, तूं मातर गो हिन सिंधूअ ते कालर उभारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आऊं तूं डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार का झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, का टिम 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 तारे जी। का झिरमिर जुगनूअ जी, का टिम 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 तारे जी, का टिम 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 तारे जी। घनघोर घटा जो घेरो वा, घनघोर घटा जो, घनघोर घटा जो घेरो वा, कंहिंजे त सहारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार जे हां लहारी को यार लही ॾींहुं बुखारे वेंदासीं, छो पेर पसारे वेठो आ उथ डूंगर ॾारे वेंदासीं, डूंगर ॾारे वेंदासीं। जे हां लहारी को यार मज़हबी धुरनि जा जेके असांजा सरवाणा हुआ पहिरियां उहे आज़ादीअ जा मतवाला हुआ। उहो उन साम्राज्य इहा ॻाल्हि सम्झी पिए त ॿ क़ुवतूं माण्हूअ खे विढ़ाईंदियूं आहिनि, हिकिड़ी क़ौमी गैरत, ॿी मज़हबी गैरत। मज़हबी धुरनि खे हुननि पंहिंजा लाइसेंस जारी करे छॾिया त भई तव्हां माण्हुनि खे बेश्त जो दिलासो ॾेई करे हेॾे हलायो ऐं ॿियनि खे चवनि त तव्हां जमहूरियत जा माण्हुनि खे सुठा सुठा ख़्वाब ॾसियो त तव्हां माण्हुनि खे मुंतशिर कयो। हाणे आउं मर्कज़ी उहिदेदार खे हिन शहर सां सॾु कंदुसि। मर्कज़ी जेको फिनांस सेक्रेटरी सिंध सागर पार्टीअ जो आहे, मिड़नी वॾेरनि कयो सिंध सौदो, सिंध जो इहो सरमद जूं सिटूं आहिनि आज़ाद जूं, जेॾियूं तिन जेरनि खे कुता खाइनि क़ौम जा। मोहम्मद सिद्दीक़ अबड़ो, फिनांस सेक्रेटरी मर्कज़ सिंध सागर पार्टी। मुंहिंजा वाजिबुल एहतराम सिंध जो फ़ौज अथव। असां सिंध सागर पार्टी बुनियादी तौर मज़हबी रवादारी जा असां क़ाइल आहियूं। छड़ो क़ाइल न आहियूं, असांजे मंसूर में इहा शइ बाक़ाइदे लिखियलु आहे। हाणे मां हिकिड़ी ॿ टे ॻाल्हियूं कंदुसि, छा आहे कि टाइम बि इलाही गुज़री वियो आहे। हिकिड़ो
हिंदू पंहिंजे घरवारीअ सां वञे पियो, मां शुरूआति हितां थो कयां, हिंदू पंहिंजे घरवारीअ सां वञे पियो, रस्ते में हुनखे दाड़े लॻी आहे, पोइ पुछा कयूं त तूं मुस्लमान आहे? चए हा मां मुस्लमान आहियां। त पोइ क़ुर पढ़ी ॿुधाए। भई मां कम जी ॻाल्हि थो ॿुधायां, तव्हां गौर सां ॿुधो। त हुन गीता पढ़ी ॿुधाई, हुननि पढ़ंदो पियो वञे, उहो बि हा कंदा पिया वञनि। पोइ हुनखे चयो तूं भले वञ। अॻिते जो विया त पोइ घरवारी हुनखे चए पई, हिंदूअ खे, घरवारी उन हिंदूअ खे चए पई त तूं जो गीता पढ़ी चए हो कोन पिया सम्झनि छा? चए न कोन पिया सम्झनि। कीअं सम्झो? चई जेकॾहिं हू क़ुर सम्झनि हा त दाड़ियल न हुजनि, क़ुर जेकॾहिं हो सम्झनि हा त दाड़ियल न हुजनि हा। असुलु मेन मक़सदु इहो आहे असांजो, जेकॾहिं असां में सिंध में उहो शऊर हुजे हा त असांजा हे टपड़ पेर कोन खणे हा। कंहिं में इहा ज़रूरत ई न हुई त असांजे कंहिं बि सामान में केरु हथु, कमज़ोरी असांजी आहे, जंहिंजे करे हे असांखो टपड़ खणंदा था वञनि। कॾहिं कहिड़ी शइ था खणनि, कॾहिं कहिड़ी शइ था खणनि, कॾहिं कहिड़ी शइ था खणनि। असां छड़ो हिते एतिजाज में थी रहिया आहियूं, असां अञा मालिकीअ ते पहुता ई न आहियूं, अञा सिर्फ़ु एतिजाज में थी रहिया आहियूं। ॻाल्हि इहा आहे, आइसर साहिबु चयो मुफ़ाहमत खे छॾियो, मुफ़ाहमत तव्हांजा बचा खाईंदी, मुज़ाहमत खे। हीउ जेको हीमो कालाणी आहे, इहो मुज़ाहमती किरदारु असांजे मंसूर सिंध सागर मां पार्टीअ जे मंसूर जे में राजा राय सहरस खां वठी हीमो कालाणी, दोदो सूबरो, रूपलो कूली, इहे असांजे मंसूर जा हिसा आहिनि। अॼु असां 21 जनवरी हिते बीठा आहियूं कंडियारे में, इन पौग में असां 10 मार्च रूपले कूले जी असां करे आया आहियूं, वीरपुर ख़ास जे प्रेस क्लब में करे आया आहियूं, जिते राधा भीर बि वेठी, उन सां गॾोगॾु हाफ़िज़ निज़ामाणी बि उन सां ॿई मुख्य महिमान आया। सदारत असांजी जेका सिंध सागर पार्टी। अहिड़े नमूने सां मां ॿी आम ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं लाड़काणे में असांजो सिंध सागर पार्टीअ जो मौलाना सिंधीअ जो प्रोग्राम थियो त उते असांजी सोभे ज्ञानचंद जी सदारत कई। त मां हे ॿुधाइण थो चाहियां तव्हांखे त हीअ जेके असांजा वॾा आहिनि, इहे असांजा जेके हीरोज़ आहिनि, इहे मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम न आहिनि, इहे हीरोज़। जीअं रत खे जेकॾहिं ब्लड कढंदव त उहो रत जेको आहे मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम न थींदो, हे बि मुस्लमान ऐं ग़ैर मुस्लिम न आहिनि। जेको बि माण्हू असांजो सिंध खे बचाए ॾे उहो असांजो पंहिंजो आहे, असांजो रहबर आहे, असांजो वॾो आहे। अहिड़े नमूने सां मां कम जी ॿी ॻाल्हि ॿुधायां त एॾो जेको आहे खोखरा पार खां थरपाकर में अब्दुल कलाम आज़ाद हितो ईंदो हो, जिते कराचीअ में जेको इहे वॾा जलसा थींदा या वॾो उते जेको आहे केस हलंदा, उन में हिते ईंदो। पोइ हिते हिकिड़ो मदरसो हुयो, असां ॾिठो आहे उते उमरकोट में, उते सैयद जो, पोइ उते अचे राति जो रहंदो। त मां तव्हांखे पंहिंजी पार्टीअ जी रवादारीअ जूं ॻाल्हियूं थो ॿुधायां त असां अकाबिरनि छा कयो ऐं असां काथे बीठा आहियूं। त अब्दुल कलाम आज़ाद जॾहिं उते ईंदो त उन वक़्त में ताज़ो ताज़ो रूपले कूलीअ जा वाक़िया थी चुका। त अब्दुल कलाम आज़ाद हुन खां पुछंदो त रूपले कूलीअ जो को माण्हू, को वारस को आहे जेको मूंसां तव्हां मिलायो? पोइ उते चवंदो त उनजी माउ जेरी आहे, इहे वठी अचोसि। अब्दुल कलाम आज़ाद खे वठी आया अब्दुल कलाम आज़ाद वटि। उन माई साहिबु जेको आहे पाण वॾी इज़त सां पंहिंजे खट जे मथां विहारे ऐं उन सां हाल वाल करे पोइ चयईं त मूंखे तूं पंहिंजे हथनि सां मानी पचाए खाराए त मां खावां। उन मानी पचाई, हुन खाधई। खाइण खां बाद में जेके मानी बचियसि चई त मां हे जमियत उलमा हिंद जे आलमनि खे वञी खाराईंदुसि त हीअ रूपले कूलीअ जी माउ तव्हां ॾे पचाए मोकिलिया आहिनि, उहे ढोढा तव्हां खाई गैरत करे अंग्रेज़ खे भॼायो। हे बुनियादी तौर इहे असांजा अॻुवान। हीमो कालाणी आम शख़्सियत न हो, हिन जे पोयों साईं ॻाल्हि कई पिरचू विद्यार्थी। पिरचू विद्यार्थीअ जो नालो अॼु ताईं तव्हांखे न मिलंदो। थोरो घणो जीअं साईं हिकिड़ी ॻाल्हि कई त हे जेको किताबु आहे असांजो जेको आहे हीमो कालाणीअ ते असांखे किताबु न पियो मिले, त पिरचू विद्यार्थीअ जो बि तव्हांखे किताब न मिलंदा। पिरचू विद्यार्थी उन वक़्त में जेका हिकिड़ी
कांग्रेस मुतहद हिंदुस्तान जी बि ॻाल्हि करे ऐं जेका मुस्लिम लीग अलहदा जेका आहे ॻाल्हि पई करे क़ौमियत जी जो पाकिस्तान जी ॻाल्हि पई करे, उन वक़्त में पिरचू विद्यार्थी वाहिद माण्हू हुयो जेको आज़ाद सिंध जी ॻाल्हि पई करे। उन जो हिन ते असरु हुयो, उन जो हिन ते वॾो असरु हुयो। बुनियादी तौरु उहो बि सकर जो, हे बि सकर जो। ऐं हुन सां वॾे में वॾी ठगी उन वक़्त में कांग्रेस जे चौथराम कई। उनखे चई त मां तोखे फंडिंग ॾियण लाइ तयारु आहियां, उहो बि हितां जो तव्हां महिरबानी करे तव्हां जेको आहे कांग्रेस खे क़ाइल कयो त असांजे सिंध जे आज़ादीअ जी ॻाल्हि करे। हुन चयो ठीकु आहे। महीने खां पोइ हितां लॾे हलियो वियो, हुनजी सॼी ॻाल्हि ई ख़तमु थी। तंहिंजे करे पिरचू विद्यार्थी आम माण्हू न हो, पिरचू विद्यार्थी हिन हीमो कालाणी जे पोयां हुयो। ऐं कांग्रेस खे जेके बि हितां जा जेके बि उन वक़्त में दीवान हुया, जेके बि फंडिंग कंदा हुनखे ॾींदा, ऐं उहो जेको आहे गोरीलनि ऐं हिननि माण्हुनि खे पहुचाईंदो, उहो पिरचू विद्यार्थी। ऐं उनजो बि तव्हांखे मवादु तव्हांखे न मिलंदो, जीअं हीमो जो नथो मिले तीअं पिरचूअ जो बि तव्हांखे न मिलंदो। उनजो हिकिड़ो किताबु उहो बि कलकते में छपियो आहे आज़ादीअ जे नाले सां, उहो बि हाणे तर्जुमो कंहिं विद्या ऐं सफलता वारनि कयो आहे। तव्हां पढ़ी ॾिसो त उन केतिरो कमु कयो आहे सिंध। असांखे इहे पंहिंजा हीरो जेका आहे गुम थियल आहे। अहिड़े नमूने सां ॿी ॻाल्हि मां ॿुधायां त असांजे पार्टीअ में रोचीराम हमेशह ईंदो हो, मौलाना अब्दुल हक रब्बानी, साईं तव्हांखे त ॿुधाए, मौलाना अब्दुल हक रब्बानी साहिबु नसरपुरी, उन जे मस्जिद में मदरसे में उहो पढ़ाईंदो, मस्जिद में सुतो पियो हूंदो। पेपरे जो वक़्तु थियो, उन पंहिंजे जेका सुतो जो पियो त हिकिड़े माण्हू ॾिठो त भई रोजी सुतो पियो आहे हिते। चए त हे छा आहे? वञी मौलाना खे भॼी वञी चए थो सबक़ में पढ़ाए, चए त उहो वाणियो मस्जिद में सुम्हियो पियो आहे। चयो सुम्हियो पियो आहे त अलाह जे घर में सुम्हियो पियो आहे, तुंहिंजे घर में त कोन सुम्हियो। असांखे इन जेको आहे सेपरेशन, इन जेको आहे विरासत एतिरो करे छॾियो, जो विराए छॾियो त मज़हब त असांजा ॿिया थी विया। ऐं असां जेको अॻे जेके इंसानी नाते हिक ॿिए सां गॾु हलंदा हुआसीं, घुमंदा हुआसीं, खाईंदा पीअंदा हुआसीं, सभु असांखां निकिरी विया। हीउ उनजो नतीजो आहे। हुननि इन्हनि मां फ़ाइदो वठी करे असांजे सभु शयूं फुरींदा था वञनि, कॾहिं मज़हब जे नाले सां, कॾहिं इस्लाम जे नाले सां, कॾहिं कहिड़ी शइ जे नाले सां असांखां सभु शयूं हुननि खसी वञनि। ऐं मौलाना सिंधीअ जो काथे कोल आहे, उन इहे चयो त जेको माण्हू तव्हांखे ॿुधाए त हाणे मां ख़िलाफ़त वारो दौर वारी मां निज़ाम आणींदुसि या इस्लामी दौर मां पैदा कंदुसि, सभु शयूं त इहे सभु तव्हांखे गुमराह करण जा तौर तरीक़ा आहिनि। हाणे जेकॾहिं हुकूमत ठहंदी त क़ौमी ठहंदी। इहे लफ़्ज़ चई मां पंहिंजी जाइ थो वठां। साईं वेठो आहे, महिरबानी। साईं मौलाना सिंधी फरमायो हो त सिंध असांजो जुदा मुल्क आहे, असां उन में को बि मज़हबी सुवाल पैदा थियणु न ॾींदासीं। साईं असांजे हिते जागीरदारनि ऐं सरमाएदारनि जो हिकिड़ो आहे त 20,000 वरितई वरियल खां, 15,000 वरितई परियल खां, 5,000 वरितई पञल खां। इहे कहिड़ी दगा जी देग चाढ़ीअ अथई, वाह वॾेरा कमाई ताड़ीअ अथई। मुंहिंजा दोस्तो, हिन शहर सां आउं सिंध सागर पार्टीअ जे मर्कज़ अॻवान मंसूर जखर साहिब खे गुज़ारिश कयां थो कि पंहिंजे कलमात जो इज़हार। हिकिड़ो मार्ग असांजो आहे, जेको बि इन लाइ ॾींदो आवाज़ु उन खिलंदा कुॾंदा वेंदासीं। मुंहिंजा क़ाबिल एहतराम कंडियार जा बाशऊर इल्मु अदब जा शाइक़ दोस्तो ऐं सिंध धरती जा मालिक वारसो, जीअ सिंध जीअ पोरिया तवाम। साथियो, ॾाढी ख़ुशी थी असां तव्हांखे कुझु ॿुधाइण न, असां सिर्फ़ु हिते शहीद हेमू कालाणी जी हुबुल वतनी उनजी सुरियाई खे सुर्ख सलाम पेश करण लाइ हिते इकठा थिया आहियूं। ॻाल्हियूं तव्हां दोस्तनि जूं ॿुधी असां घणो कुझु पिरायो। हाणे ॻाल्हि इहा आहे, असीं पंहिंजे क़ौमी हीरोज़ खे सलाम पेश कयूं
उन्हनि खे ख़राज तहसीन पेश कयूं, उन्हनि जूं वेही तारीफ़ूं कयूं, सुठी ॻाल्हि आहे। इहा ज़िंदा क़ौम जी निशानी हूंदी आहे जो पंहिंजे हीरोज़ खे यादि कंदियूं आहिनि, पंहिंजो हीरोज़ जे अमलनि खे ॾिसी करे पंहिंजो मुस्तक़बिल संवारींदियूं आहिनि। पर दोस्तो, हक़ीक़त इहा आहे त असां सिर्फ़ु उन्हनि जूं ॻाल्हियूं करे चुप करे वेही रहूं, इहो बि को सुठो अमल न आहे। बुनियादी तौर ते इहा हक़ीक़त आहे त असां सिंधी क़ौम हींअर असांजी जेका पोज़ीशन आहे इंतिहाई बेहस बणिजी चुका आहियूं। ख़ाली एहतजाज अमली तौर ते कुझु बि न। जेकॾहिं तव्हां असांजो इहो ई हाल रहियो त असां खां हर शइ खसी वेंदी, असां पंहिंजो वजूद बि बचाए कोन सघंदासीं। तंहिंजे करे तव्हां असांखे अमली तौर ते जदोजहद करणी पवंदी, अमली तौर ते ॿाहिरि निकिरणो पवंदो, कुझु करिणो पवंदो। जीअं उस्ताद बुखारी चयो आहे त छा कजे खे छद बुखारी उथ उथऊं, ज़ुल्म आहे भूई ॿारी उथ उथऊं, समुंड थियूं सैलाब थियूं तूफ़ान थियूं, ज़ुल्म आहे बाहि ॿारी उथ उथऊं। हींअर जेकॾहिं असीं न उथंदासीं त असांखे तबाही ऐं बर्बादी खां सवाइ ॿी का बि शइ न मिलंदी। असां पंहिंजो क़ौमी वजूद बचाए न सघंदासीं। असां जा मादनी वसीला असांखां खसिया विया, असां ख़ाली एहतजाज कयो, कुझु हड़ हादसो कोन करे सघियासीं, उन्हनि पंहिंजी मादनी वसीलनि जी हिफ़ाज़त में नाकाम विया आहियूं। असांजे आबी वसीलनि ते हमला कब्ज़ा पिया थियनि। असांजे सिंधू जेको असां सिंध जो साह आहे, सिंधू जेको असांजो ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे, उन ते दीदर दिलेरी सां सॼी सिंध एहतजाज पई करे, पर हुननि जा कम शुरू आहे, हुननि जी पंहिंजी कार्रवाई तेज़ी सां शुरू आहे। असां सिर्फ़ु जलसा कयूं था, जुलूस कयूं था, पर अमली तौर ते असां कुझु न कयो आहे। हाणे हुजणु ईअं घुरिजे, तव्हां असां बाशऊर माण्हू जेके पढ़िया लिखिया माण्हू आहियूं, जेके सिंध जी तारीख़ खे ॼाणूं था, पंहिंजे क़ौमी अॻुवाननि जी तारीख़ सम्झूं था, असांजी नज़र मां गुज़री आहे, ख़बर आहे त अवी उथो, सिंध जे वाहण वस्तियुनि ॻोठनि में निकिरी पियो, क़ौमी कचहरियूं कयो, माण्हुनि में बेदारी पैदा कयो, माण्हुनि खे सुजाग कयो, जीअं माण्हू जदोजहद लाइ पाण उथी खड़ा थियनि, सिर्फ़ु तंज़ीमी सतह ते न। हींअर उहो वक़्तु आहे तव्हां असां तंज़ीमी मफ़ादनि खां मथां थी करे सिंध ऐं सिंधी क़ौम जे लाइ पाण पतोड़ियूं, जदोजहद कयूं, अमली तौर ते जेको बि सॾु ॾिए असां सिंध वतन जे क़ुर्बानी लाइ नक़ीब आहियूं। शहीद हेमू कालाणी जी मुज़ाहमत हुन कई, हुन पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो। तव्हां असांजे मथां बि त ज़िम्मेवारी आहे, असां बि अहिड़े क़िस्म जा किरदार अदा कयूं न, सिर्फ़ु उन ते छो भाड़े वियूं। तव्हां असां अहिड़ा हू सुभाष चंद्र बोस या ॿियनि सूर्य बादशाह या ॿियनि सियासी रहनुमाउनि जे ॻाल्हियुनि खां मुतासिर थी करे अमली तौर ते हुन जदोजहद कई। तव्हां असां छो बेहस बणिजी विया आहियूं, तव्हां असां छो ख़ामोश आहियूं, तव्हां असांजी 60 साल खां मथे उमिरि थी वई आहे, तव्हां असां छा कयो आहे। सूर्य बादशाह जी 17 साल उमिरि हुई, हेमू कालाणी 17 साल उमिरि हुई, सूर्य बादशाह जी बि 35 सालनि जे अंदरि उमिरि हुई। त इन्हनि माण्हू अमली तौर ते कमु करे पाण अमर बणिजी विया, तारीख़ उन्हनि खे सोनेरी अक्षरनि में लिखे थी, पूरी काइनात पूरी दुनिया उन्हनि खे यादि करे पई, साराहे पई। जेकॾहिं अवी ज़िंदा रहणु चाहियो था, जेकॾहिं हिकिड़ी बाग़ैरत बाहिमत क़ौम जे हैसियत सां हिन धरती ते रहणु चाहियो था, धरती जा पाण खे मालिक सॼाइण जो चाहियो था, त उथी खड़ा थियो, सुजाग थियो, बेदार थियो, धरती लाइ मरो ऐं मारियो। अॻे इहो नारो हणंदा हुआ त मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं, हाणे सिर्फ़ु मरण सां कमु न हलंदो। हींअर तव्हांखे इन नारे में तब्दीली करणी पवंदी, हाणे मरण सां गॾु मारियो बि लफ़्ज़ तव्हांखे वधाइणो पवंदो। साथियो, इमाम इनकलाब उबैदुल्ला सिंधी जो कौल आहे त इनकलाब ग़रीब जी झूपड़ी मां उथंदो आहे। उहो इनकलाब जॾहिं उथंदो आहे त वॾनि वॾनि महलातुनि खे रेज़ा रेज़ा करे छॾींदो आहे। मौलाना सिंधी जो ॿियो कौल आहे त इनकलाबी जॾहिं जुरत हिमत ऐं गैरत सां उथी खड़ो थींदो आहे त साम्राज उन जे नेड़ जा गुंज ॾिसी भॼी वेंदो आहे। असीं सदायूं उन्हनि जा पैरोकार था, अमल असांजो ज़ीरो आहे। तंहिंजे करे मां
तव्हां दोस्तनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, तफ़सीली दोस्तनि ॻाल्हायो। मां वधीक कुझु न चवंदुसि, मां इहो थो चवां त असीं अॼोके हिन ॾींहं ते पंहिंजे अहम मुतहरिक किरदारु शहीद हेमू कालाणी जी हुब्बुल वतनी, उनजी सुरिहाई खे सुर्ग सलाम पेश कयूं था। गॾोगॾु तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा अपील था कयूं त उथो, पंहिंजे दह पा वठो, जीअं असीं ऐं असांजी क़ौम ऊटो गांच करे घुमे, दुनिया चवे त सिंधी क़ौम आहे जेका हींअर बि पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे देश लाइ, धरती लाइ सभु कुझु करणु ॼाणे थी। असां एॾा बेहस आहियूं, जीअं दोस्तनि चयो त असांखे हेमू कालाणी ते किताब न पियो मिले। हाणे वॾी ॻाल्हि इहा आहे, अवां तारीख़ जा शागिर्द ते वेठा आहियो, तव्हां पढ़ियो हूंदो, सूफ़ी शाइना शहीद पंहिंजी जंग में हज़ारनि जे तादाद में, चवंदा आहिनि 27,000 खां मथे माण्हू उन्हनि जा मुरीद फ़क़ीर जेके आहिनि उहे शहीद थिया। उन्हनि जा शेर आहिनि लिखियलु, 700 शेर जेको फ़ारसी में आहे। असांजे अदबी दोस्तनि खे मां गुज़ारिश थो कयां त हू अदबी संगत में रही करे उन्हनि ते प्रेशर रखनि, उन्हनि ते ज़ोर रखनि त घटि में घटि उहे जेके 700 बेत आहिनि त उन्हनि जो सिंधी में तर्जुमो थी सिंधी क़ौम खे त उहो ॿुधायो त हुन छा लिखियो आहे। असां लकीर जा फ़क़ीर आहियूं, ॻाल्हियूं वॾियूं था कयूं, हामूं वॾियूं था आणियूं, पर असां पंहिंजे सूर्यनि खे ईअं विसारे छॾियो आहे। अॼु बि को बि ॾिसंदो तव्हां वरसी ते वॾो जेको सरकारी ऑफिसर न वेंदो। अॼु बि सूर्य हुनजो शहीद सूफ़ी शाइना शहीद जो ख़ौफ़ उन्हनि जे दिलनि ते तारी आहे। पर जेकॾहिं हुनजो फ़िक्र, उनजा उहा बेत, हुनजा उहे शेर तव्हां सिंधी में छपिराए पंहिंजी क़ौम खे ॿुधायो, पढ़ायो, ॾेखारियो त उन्हनि में सुजाॻी पैदा थींदी, उन्हनि में बेदारी पैदा थींदी। तव्हां मौलाना सिंधी खे पढ़ो, माण्हू खे ॿुधायो, तव्हां सूर्य बादशाह जे बहादुरी जा कारनामा माण्हू खे ॿुधायो। घटि में घटि तव्हां ॿाराड़ी में निकिरो त सही, पंहिंजे राजबाग ते वञो त सही न। असीं वेठा आहियूं वेही ॻाल्हियूं करे, कचहरियूं करे हलाईंदासीं, कुझु हासिलु कोन थींदो। जेकॾहिं इन रफ़्तार सां हलियासीं त पोइ असांखे हीउ देश, हीउ असांजो दरिया, असांखे बचाइण ॾाढा मुश्किल थी पवंदा। हीउ पाणी जो मसइलो को मामूली मसइलो न आहे। तव्हां माण्हू खे पाणी पीअण लाइ न मिलंदो, तव्हांजा ढागा ढोर पाणी पीअण लाइ उनखे पाणी कोन मिलंदो। कराची हैदराबाद वारा जेके माण्हू आहिनि, जेके ख़ामोश लॻा वेठा आहिनि, इहे त पाणी जे लाइ सिकी मरंदा मिस्किन। तंहिंजे लाइ सिंधी क़ौम खे उथिणो पवंदो। सिंधी क़ौम सां गॾु जेके ॿियूं बिरादरियूं आहिनि, उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, उन्हनि खे बि उथिणो पवंदो। तॾहिं ई असीं पंहिंजो सिंध बचाए सघंदासीं, पंहिंजो दरिया बचाए सघंदासीं, पंहिंजी क़ौम बचाए सघंदासीं। तव्हां दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो तव्हां शरीक थियो, असांखे वक़्तु ॾिनो। ऐं हक़ीक़त इहा आहे, आऊं हिते अची करे तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी करे सिखियूं ऐं पिरायूं थो वञा, जेका मां हर हंधि तव्हांजी इहा तारीफ़ कंदुसि। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। उबती सूरत सुबतो काओ काए में का हरकत हाओ, पीपुल्स पार्टी जो मक़सदु साईं सभिनी सां रुगो हाओ हाओ। उबती सूरत सुबतो काओ काए में का हरकत हाओ। मुस्लिम लीग जी सियासत साईं ॾंद कुते जा मास पराओ। उबती सूरत सुबतो काओ काए में का हरकत हाओ। मुल्ले जी इहा सियासत साईं सिगल खट जो चोथों पाओ। उबती सूरत सुबतो काओ काए में का हरकत हाओ। सारो ॾींहुं पोरियो पोइ बि, सारो ॾींहुं पोरियो पोइ बि, पोरियत हिकु ॾींहुं न ठाहो। उबती सूरत सुबतो काओ। इन शहर सां साईं सरमद आज़ाद खे गुज़ारिश कंदुसि पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं सरमद आज़ाद। देश जे दंग ते, हा जॾहिं बि जिथे देश जे दंग ते जंगणी जोटिजो, मूंखे मुंहिंजे क़बर मां बि ॻोठे निजो। मुंहिंजो नालो लिखो, मुंहिंजो नालो लिखो, सिंध जा आशिको मुंहिंजो नालो लिखो। कार्ल मार्क्स पंहिंजे स्कूल वारनि ॾियारनि में हिकिड़ो मज़मून लिखियो हो, जंहिंमें पेशे जे चूंड जे हवाले सां हुन वज़ाहत कई हुई त स्कूल या कॉलेज मां निकिरण खां पोइ असांखे कहिड़े क़िस्म जे पेशे जी चूंड करणु घुरिजे, त जीअं उन पेशे में रही करे इन समाज सां जुड़ूं। असां उन समाज में रही पंहिंजे इल्म जे ज़रिए बेसहारा माण्हुनि खे कमु अचूं, उन्हनि खे ॾुखनि ऐं अहंजनि मां कढण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयूं। शहीद हेमू कालाणी उहो गभरू नौजवान हुयो जेके जोबन जवानीअ जा ॾींहं महबूबनि जे ज़ुल्फ़नि जे ओटनि में गुज़ारणु घुरिजनि, उहे उन जेलनि में गुज़ारिया ऐं फांसीअ जे
रसीअ खे खिलंदे क़बूलियो। आकाश अंसारीअ जे नज़म जूं के ईअं सिटरूं आहिनि त तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयुसि, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयुसि, क़ैद खाननि में काई कशिश हुई घणी, तुंहिंजे काकल जो क़ैदी थियण खां अॻे। काकल चवंदा आहिनि ज़ुल्फ़नि जे वारनि जे उन्हनि वकड़नि खे। केॾी न ख़ूबसूरत तशबीह ॾिनी आहे आकाश अंसारीअ त तुंहिंजे काकल जो क़ैदी थियण खां अॻे क़ैद खाननि में काई कशिश हुई घणी, जा वई मूंखे छिके, तूं पुछी थो पिरी मां हलियो छो वयुसि। हेमू कालाणी 18 या 20 सालनि जो नौजवान हुयो, माइनर क़िस्म जो नौजवान, जंहिं पंहिंजे वतन, जंहिं पंहिंजे ज़मीन, पंहिंजे खिते जे माण्हुनि जे आज़ादीअ, इनकलाब, उन्हनि जे ख़ुशहालीअ जे लाइ जेल क़बूलियो, पर अंग्रेज़ साम्राज जी ग़ुलामी न क़बूली। उन वक़्तु सिंध मजमूई तौर ते बरे सगीर अंग्रेज़ साम्राज जे ग़ुलामीअ जे पंजोड़ में फाथल हुयो। हिकिड़े पासे ॾे हुर गोरीला जंग हलंदड़ हुई, मौलाना उबैदुल्ला सिंधीअ जो किरदारु, सुभाष चंद्र बोस। उन सॼे पस मंज़र में जेके बरे सगीर जा नौजवान हुआ, उन्हनि में कुझु जथो हिकिड़ो अहिड़ो बि हुयो जेके डायरेक्टली तौर ते उन वक़्तु आलमी साम्राज, अंग्रेज़ साम्राज सां मुहादो अटकायूं बीठा हुया। ऐं अयाज़ उन्हनि नौजवाननि जे लाइ चयो हो त तूं हूअं बि मरंदे काछे में, पोइ आ पहाड़ी पाछे में, तूं हूअं बि मरंदे काछे में, पोइ आ पहाड़ी पाछे में, के नाहर वांगुरु छाल ॾेई बंदूक जी गोली हलाए ॾिस, ऐं ठाठा जाके तूं गीत इनकलाबी ॻाए ॾिस, तूं हूअं बि मरंदे काछे में। तो दोस्तो साथियो, लाज़मी थिए थो साईं GM सैयद सिंध जा सूरमा जे आख़िरी पेज ते सभिनी सूरमनि जे बारे में लिखी, पोइ नतीजे में लिखिया आहिनि कुझु लफ़्ज़, उन में त इन्हनि जेके बि इनकलाबी अॻुवाण ऐं सूरमा थी गुज़रिया आहिनि, उन्हनि जे लाइ हिकिड़ी आयत पेश कई अथई। उहा मूंखे एग्ज़ैक्ट आयत त यादि कोन्हे का, पर उन जो मफ़हूम इहो लिखियो अथई त ही जेके बि सूरमा आहिनि, जंहिंमें दूल्ह दरिया ख़ान, शाह इनायत शहीद, राजा ॾाहर, ही हेमू कालाणी बि उन्हनि जो तसलसल हुयो। त उन्हनि जे हवाले सां लिखे थो त क़ुरान में हिकिड़ी आयत आयल आहे जंहिंजो तर्जुमो आहे त ही जेके बि सूरमा आहिनि, इन्हनि जे किस्सनि खे, आखाणियुनि खे सिर्फ़ु अफ़सानो न सम्झो, पर इन्हनि जे कहाणियुनि में, इन्हनि जे वाक़िअनि में असांजे लाइ हिकिड़ो सबक़ु आहे। हिननि जो मज़हब कहिड़ो बि हुजे, ज़ात कहिड़ी बि हुजे, रंग कहिड़ो बि हुजे, पर हिननि जो जेको किरदारु ऐं हिननि जो जेको अमल हुयो न, उहो क़ौम लाइ हुयो, इज्तिमाही मफ़ादनि जे लाइ हुयो, पंहिंजे धरतीअ ऐं ज़मीन जे आज़ादु खिते जे लाइ हुजे त असांजा मारू ख़ुशहाल हुजनि। लतीफ़ चयो त सही जोबन ॾींहं जॾहिं सॼण सफ़र हलिया, रुआं रहनि न सुपरी, आयल करियां कीअं, मूंखे चाढ़े चीअं, पियो वणजारो ओहरे। सरमद आज़ाद साहब जंहिं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, ही उहा शख़्सियत आहे सरमद आज़ाद जंहिंखां कंडियारो शहर जो घर घिटीअ जा औरत मर्द पोढ़ा पका अणपढ़ियल सभु वाक़ुफ़ आहिनि त हीअ जेका शहर जे लाइ स्ट्रगल हलाए पियो थो, उन लाइ कंहिं जसो हुजे। कोल में तज़ाद मक़सदनि जो मौत आहे, असांखे फ़ैल ऐं कोल सां सहमत थियणो पवंदो। इन शहर सां गफ़ार अब्बासी सास सिंधियत बि संगत जो हिते नुमाइंदो आहे कंडियारे में, उनखे गुज़ारिश कंदो जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। शेख अयाज़ चयो त मां बुलबुल न आहियां ए बौरा जो हिकिड़े गुल जी आस रखां, हीअ सिंध समूरी पंहिंजी आहे, पोइ सिंध रखां या साह रखां। हेमू कालाणी उन जी तसलसल जी कड़ी आहे। मां चंद ॻाल्हियूं बयानु कंदुसि, छो त इतफ़ाक़नि हिन प्रोग्राम जी शुरूआति उतां थी आहे जिते ख़तमु थियणु घुरिजे आहे प्रोग्राम ते। उनजी वरासत छा हुई? हेमू कालाणी सिंध जे माण्हुनि ऐं हिंदुस्तान जे आज़ादी पसंदि दिलनि में यादि हुयो ऐं यादि कयो थो वञे, ऐं हू क़ुर्बानीअ वारी वाट ते हुयो ऐं हिकु रोशन मिसाल बणिजी वियो। हुन जे नाले सां सखर में केतिरा ई अदारा ऐं जायूं संदसि नाले सां मनसूब आहिनि, ऐं हू हिकु आज़ादीअ जे तहरीक जो हिकु सोनहरी हीरो हुयो जेको सदाईं अमर ऐं बाला रहंदो। जेके माण्हू पंहिंजी धरती पेरनि हेठां खिसकंदे महसूसु कंदा आहिनि,
उहे हेमू कालाणी जहिड़ा किरदार ई हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ मां हिकु ॿी ज़िंदगी जोड़े वठंदा आहिनि। जंहिं लाइ लतीफ़ साईं चयो, जियां वहे तियां वाट। जॾहिं हू पंहिंजे मंज़िल जे लाइ सोचनि त कंहिं ओणाइनि ते मथे खे हथु ॾेई न वेहनि, उन्हनि ते रुकावट न पाइनि। जियां वहे तियां वाट संदसि नाले सां मनसूब आहिनि। ऐं उहो हिकु आज़ादीअ जे तहरीक जो हिकु सोनहरी हीरो हुयो जेको सदाईं अमर ऐं बाला रहंदो। जेके माण्हू पंहिंजी धरती पेरनि हेठां खिसकंदे महसूसु कंदा आहिनि, उहे हेमू कालाणी जहिड़ा किरदार ई हूंदा आहिनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ मां हिकु ॿी ज़िंदगी जोड़े वठंदा आहिनि। जंहिं लाइ लतीफ़ साईं चयो, जियां वहे तियां वाट। जॾहिं हू पंहिंजे मंज़िल जे लाइ सोचनि त कंहिं ओणाइनि ते मथे खे हथु ॾेई न वेहनि, उन्हनि ते रुकावट न पाइनि। जियां वहे तियां वाट, कपर पुछनि कूड़ियूं, एतिरो बि न पुछनि त अञा केतिरो टाइम लॻंदो। जन खे सिक साड़ जी, जेके महबूब जे हासिलात वारी अखि सां ॾिसनि पंहिंजे मंज़िल खे, उन लाइ लतीफ़ चयो, जन खे सिक साड़ जी। हेड़ न पुछनि घाट, उहे रस्ता, उहे वाटूं, उहे अञा वक़्त न पुछी सघनि। जन खे इश्क जी उसाट से वाड़ भाइनि बिखड़ी। ऐं जिन खे हासिलात जी, जिन खे तलब आहे, जिन खे उकीर आहे, उहे अहिड़े ई अंदाज़ सां वञनि जेके पंहिंजी ज़िंदगीअ खे बि हिकु विख पाइनि। ऐं इहो अहिड़ो ई अमर किरदारु हुयो। जे क़ौमी इनक़लाब जनाब सदर मजलिस मुंहिंजो साईं मंसूर जखड़ साहब, मुंहिंजो साईं मोहम्मद सिद्दीक़ गबड़ो साहब ऐं मुंहिंजा नौजवान दोस्तो GSN, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो। सा बुखारी चयो आहे त जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। मुंहिंजो साईं असल में सॼे प्रोग्राम ऐं सॼे जेको आहे सो जेका शइ जेको आहे सो साम्हूं अचणी हुई, उनजो पूरो उपटार जेके आहिनि से साईं अब्दुल जवार अवां सभिनी जे ॾाढो करे वियो आहे। असीं रस्मनि तव्हांजे साम्हूं जेके आहिनि से कुझु ॻाल्हियूं बयानु कयूं था। असल में इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त असां हक़ीक़ी माना में आज़ादु न आहियूं। इहा ॻाल्हि असांजे ज़हननि में कोन थी थिए, मजबूरी तौर ते चंद माण्हुनि जे ज़हननि में त इहा ॻाल्हि आहे त बाबा असीं जेको आहे सो 47 में आज़ादु थियासीं, पाकिस्तान ठहियो ऐं पाकिस्तान ठही वियो त पाकिस्तान जेको आहे सो असां आज़ादु आहे ऐं असीं बि सभु आज़ादु आहियूं। लेकिन आज़ादी जी जेका शिकिल आहे उहा असांखे सही माना में सम्झणी पवंदी त उहा आज़ादी छाखे चइबो आहे। आज़ादी जो बुनियादी जेके आहिनि से माना मक़सदु छा आहे। आज़ादी में जेके आहिनि से कहिड़नि उसूलनि ऐं ज़ाब्तनि खे साम्हूं रखिबो आहे। त उबैदुल्लाह सिंधी जॾहिं 1924 में पंहिंजो सरोराजीअ मंशूर पेश कयो तुर्की मां, त उन में पाण इहा उपटार कयनि त क़ौम छाखे चइबो आहे। दरअसल असां जेके आहिनि से जॾहिं क़ौम जे सही वस्फ़ खे मजबूरी तौर ते असां न सम्झो आहे, जंहिंजो लाज़मी नतीजो आहे त हू मुख़्तलिफ़ प्रोपेगेंडा करे, प्रोपेगेंडा वार आहे हिकिड़ी, उन जे ज़रिए सां, निसाब जे ज़रिए सां, एजुकेशन जे ज़रिए सां ऐं गॾियल जेके आहिनि से जेको निज़ाम हुननि ठाहियो आहे,
या जिन खे जेके आहिनि से जीअं साईं अब्दुल जब्बार ॻाल्हि कई त जिन खे इक़्तिदार मुंतक़िल थियो, दरअसल उहे जेके आज़ादी पसंदि माण्हू, मज़ाहमती तहरीक हलाइण वारा माण्हू, इनक़िलाबी माण्हू, या जेके हिन देश खे या हिन वतन खे सिंध सां गॾोगॾु सभिनी क़ौमुनि खे मुनज़म ऐं मुस्तहकम करण वारा हुया, उन्हनि ॾे उहा शइ जेको आहे मुंतक़िली कोन थी। जेके ताक़तवर धुरियूं हुयूं असां वटि, जेके 4 धुरियूं हुयूं, उन में मिलिट्री इस्टेब्लिशमेंट हुई, उनखां पोइ जेको आहे सिविल इस्टेब्लिशमेंट हुई, उनखां पोइ सरमाएदार क़ुवत हुई, ऐं टियों जेके आहिनि से इंतिहाई माना नाक़िस शिकिल में, इंतिहाई जेके आहिनि से बदबूदार शिकिल में जेको आहे जागीरदारी जेको आहे सो जागीरदारियत हुई। इहे 4 जेके आहिनि से क़ुवतूं 47 खां अॻु में बि मजमूई तौर ते उहे असांजे हिन इलाइक़नि ते, असांजे वतन ते, असांजे क़ौमुनि ते जेके आहिनि से क़ाबिज़ हुयूं, ऐं अॼु बि जेके आहिनि उहे क़ाबिज़ आहिनि। त हाणे सम्झणो इहो पवंदो त हिननि जेके असांजा जेके माना निशानियूं आहिनि, जीअं मज़ाहमती किरदारु असां अॼु हुनजी वरसी करे रहिया आहियूं। हेमू कालाणी हिकिड़ी असांजे लाइ हिकिड़ी निशानी आहे। हेमू कालाणी पंहिंजी जेका किरदारु जेको हुयो, पंहिंजो माना यानी क़ुर्बानी ॾेई करे वधि में वधि जेका हैसियत जेका थींदी आहे उहा पंहिंजी जान जी थींदी आहे न, जान वधि में वधि प्यारी हूंदी आहे। हाणे जॾहिं माण्हू पंहिंजे वतन तां जान क़ुर्बान करे थो छॾे त उहो माण्हू अमर आहे, उहो माण्हू जेके आहिनि से इंतिहाई बुलंद तरीन माण्हू आहे। त उन शख़्सियत खे हेमू कालाणी खे ख़राज तहसीन पेश करण जे सिलसिले दौरान मां अर्ज़ु इहो कंदुसि त हीअ त असांजे लाइ निशानियूं आहिनि। सबक़तुल्ला शाह, सूरे बादशाह असांजे लाइ हिकिड़ी निशानी आहे, हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो नस्बुल ऐन आहे, हिकिड़ो असांजे लाइ जेको आहे सो मोटो आहे। अहिड़े नमूने सां जेको आहे सो असांजे लाइ इलाही बख़्श सुमरो उन जेके आहिनि से उनखे शहीद कयो वियो। उन जेको ॾोह त कोन हुयो, उनखे शहीद कयो वियो। हू जेके आहिनि से वॾे यानी हैसियत जो माण्हू हुयो, वॾी जेको आहे सो यानी नज़रियाती तौर ते हिकिड़ी शख़्सियत जो नालो आहे, उनखे शहीद कयो वियो। त अहिड़े नमूने जेके बि माण्हू जेके आहिनि से शहीद कया विया, उन्हनि माण्हुनि खे त उहो इक़्तिदारु मुंतक़िल न करणु चाहिनि पिया, लेकिन अॼु ॾींहं ताईं जेके आहिनि से 77 साल गुज़रण जे बावजूद बि हू उन्हनि क़ुवतुनि जे साम्हूं जेके आहिनि से उन्हनि खे जेको आहे सो निंदणु चाहिनि था, उनखे ख़तमु करणु चाहिनि था, जेके हक़ीक़ी माना में वारिस आहिनि। त असां सभिनी वारसनि खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त क़ौमी जेके आहिनि से आज़ादीअ जे लाइ ऐं जेको आहे सो इक़्तिसादी बराबरी जे लाइ, मज़हबी रवादारी जे लाइ ऐं आलमी भाईचारे जे लाइ जेके असां सिंध सागर पार्टी जा बुनियादी जेके आहिनि से 4 उसूल आहिनि, इन्हनि उसूलनि ते असांजी सिंध जे सभिनी दोस्तनि खे, नौजवाननि खे जेको आहे सो मुतहद थियणो पवंदो, मुनज़म थियणो पवंदो। तॾहिं वञी असीं जेको आहे सो हक़ीक़ी माना में आज़ादी वठंदासीं। जेकॾहिं असीं इन उसूलनि ते जेके आहिनि से गॾु न थींदासूं त असां बहैसियत क़ौम जे तारीख़ी वतन जी जेका असांजी माना असां नारो हणूं था, उहा असांजो तारीख़ी वतन आहे ऐं इहा हक़ीक़त आहे। त तारीख़ी वतन आहे, वतन जी जेका मां अर्ज़ु कयो तव्हांखे त वतन जी जेका माना वस्फ़ जेका क़ौम जी वस्फ़ आहे, उहा वस्फ़ इहा आहे त उहा क़ौम आहे जेको आहे त उन शख़्सियत खे हेमू कालाणी खे ख़राज तहसीन पेश करण जे सिलसिले दौरान मां अर्ज़ु इहो कंदुसि त हीअ त असांजे लाइ निशानियूं आहिनि। सबक़तुल्ला शाह, सूरे बादशाह असांजे लाइ हिकिड़ी निशानी आहे, हिकिड़ो असांजे लाइ हिकिड़ो नस्बुल ऐन आहे, हिकिड़ो असांजे लाइ जेको आहे सो मोटो आहे। अहिड़े नमूने सां जेको आहे सो असांजे लाइ इलाही बख़्श सुमरो उन जेके आहिनि से उनखे शहीद कयो वियो। उन जेको ॾोह त कोन हुयो, उनखे शहीद कयो वियो। हू जेके आहिनि से वॾे यानी हैसियत जो माण्हू हुयो, वॾी जेको आहे सो यानी नज़रियाती तौर ते हिकिड़ी शख़्सियत जो नालो आहे, उनखे शहीद कयो वियो। त अहिड़े नमूने जेके बि माण्हू जेके आहिनि से शहीद कया विया, उन्हनि माण्हुनि खे त उहो इक़्तिदारु मुंतक़िल न करणु चाहिनि पिया, लेकिन अॼु ॾींहं ताईं जेके आहिनि से 77 साल गुज़रण जे बावजूद बि हू
उन्हनि क़ुवतुनि जे साम्हूं जेके आहिनि से उन्हनि खे जेको आहे सो निंदणु चाहिनि था, उनखे ख़तमु करणु चाहिनि था, जेके हक़ीक़ी माना में वारस आहिनि। त असां सभिनी वारसनि खे इहा ॻाल्हि सम्झणी पवंदी त क़ौमी जेके आहिनि से आज़ादीअ जे लाइ ऐं जेको आहे सो इक़्तिसादी बराबरी जे लाइ, मज़हबी रवादारी जे लाइ ऐं आलमी भाईचारे जे लाइ जेके असां सिंध सागर पार्टी जा बुनियादी जेके आहिनि से 4 उसूल आहिनि, इन्हनि उसूलनि ते असांजी सिंध जे सभिनी दोस्तनि खे, नौजवाननि खे जेको आहे सो मुतहद थियणो पवंदो, मुनज़म थियणो पवंदो, तॾहिं वञी असीं जेको आहे सो हक़ीक़ी माना में आज़ादी वठंदासीं। जेकॾहिं असीं इन उसूलनि ते जेके आहिनि से गॾु न थींदासूं त असां बहैसियत क़ौम जे तारीख़ी वतन जी जेका असांजी माना असां नारो हणूं था, त असांजो तारीख़ी वतन आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त तारीख़ी वतन आहे। वतन जी जेका मां अर्ज़ु कयो तव्हांखे त वतन जी जेका माना वस्फ़ जेका क़ौम जी वस्फ़ आहे, उहा वस्फ़ इहा आहे त उहा क़ौम आहे जंहिंखे पंहिंजी धरती आहे, उहा क़ौम आहे जंहिंखे पंहिंजी जेका सो सक़ाफ़त आहे, उहा क़ौम आहे जंहिंजी पंहिंजी तारीख़ आहे, उहा क़ौम आहे जंहिंखे पंहिंजी ॿोली आहे, उहा क़ौम आहे जेका सियासी ऐं समाजी तौर ते जेके आहिनि से उनजा जेके गॾियल मसइला हिकु आहे, उहा क़ौम आहे। जॾहिं उहा क़ौम इन्हनि 5 उसूलनि ते मुनज़म थी करे अॻिते ईंदी त जेके आहिनि से इस्तेहकाम पैदा थींदो न। त इन ई उसूल खे जेको 1924 में उबैदुल्लाह सिंधी जो ॾिनो हुयो, उन ई जे तसलसल खे साईं जीएम सैद क़बूल करे थो ऐं उन ई सिलसिले खे जेके आहिनि से असां जेकॾहिं न क़बूल कंदासूं त असीं जेको आहे सो पंहिंजे वतन जी माना यानी आज़ादी वारी हैसियत खे जेको आहे क़ाइमु न करे सघंदासीं। तंहिंजे करे लाज़मी आहे त असां जेके आहिनि से पंहिंजे हेमू कालाणी वारी जेका वाट आहे, आज़ादी जी वाट आहे। हाणे इन जो मतिलबु इहो कोन्हे त असां जेके आहिनि से माना जीअं जेको आहे सो उबैदुल्लाह सिंधी बि लिखियो आहे त असां जेको आहे सो हिननि शख़्सियतुनि खे उजागर ज़रूरु कयूं था त हू जेके आहिनि से बुलंद शख़्सियतूं जिन पंहिंजी जेको आहे सो जान क़ुर्बान करे छॾी, पंहिंजो जेको आहे सो वजूद जेको आहे वतन लाइ जेको आहे सो वक़्फ़ु करे छॾियो, उहो असांजे लाइ जेके आहिनि से उत्साह आहिनि, असांजे लाइ राह आहिनि। त असां जेकॾहिं पाण में सिर्फ़ु एतिरी ॿधी करे सघूं, पाण में मुनज़म थी सघूं, पाण में मुतहद थी सघूं, छो त दरअसल कंहिं ॾाहे जो चवणु आहे त तव्हां कमज़ोर इन जे करे आहियो जो तव्हांजो जेको आहे तव्हां मुंतशिर आहियो ऐं तव्हांजो जेको दुश्मन आहे उहो मुनज़म आहे। असांजो जेको मुख़ालिफ़ आहे, जेको असांखे बहसियत हिकु क़ौम जे असांखे आज़ादु करणु नथो चाहे, असांजे वसीलनि खे असांजो जेको आहे सो असांजे हवाले करणु नथो चाहे, या मजमूई तौर ते उन शयुनि खे जेको आहे सो असां यानी सिंधी माण्हुनि जे हवाले करणु नथो चाहे, सिंधी अवाम जे हवाले करणु नथो चाहे ऐं सिंध खे क़ौमी वतन करार नथो ॾिए, उहो इन करे नथो ॾिए त हू जेके आहिनि से ताक़तवर आहिनि। असांजा जेके अक्सरियत माण्हू जेका अक्सरियत आहे उहा मुंतशिर आहे, उन मुंतशिर हुजण जे करे असां जेके आहिनि से कमज़ोर आहियूं। असांखे मुनज़म थियणो पवंदो। उहे कहिड़ा बि जेके आहिनि से रुझान जेके बि मामला थींदा, मिसाल तौर ॾिसो न असांजी क़ौम मुख़्तलिफ़ मरहलनि में जेके आहिनि से मुतहद थी बि आहे। कालाबाग डैम जो मामिलो थियो, उन में असां उनखे जेको आहे सो रद्द कयोसीं ऐं असां वॾो मुज़ाहिरो कयोसीं, लेकिन इहो मुज़ाहिरो वक़्ती तौर ते न हुजे, यानी क़ौमी आज़ादीअ ताईं जेके आहिनि से असांखे माना इन सफ़र खे जेके आहिनि से हलाइणो आहे ऐं जेको आहे सो जेको माना अण बराबरी जे हर क़िस्म खे जेको आहे सो टोड़ण जे लाइ ऐं हक़ीक़ी माना में बराबरी पैदा करण जे लाइ जेको आहे सो माना मुतहद करणो आहे। त जेकॾहिं असीं उन सिलसिले खे वक़्ती तौर ते जेके आहिनि से करे छॾे ॾींदासीं, हाणे असां जेके आहिनि से बिल्कुलु जेको आहे सो जिदोजहद करे रहिया आहियूं, 6 कैनालनि जे ख़िलाफ़ु जिदोजहद करे रहिया आहियूं, जेका ज़मीन जी वालार थी रही आहे उन लाइ बि जिदोजहद करे रहिया आहियूं, असीं बि जिदोजहद करे रहिया आहियूं। असां बि जेके सिंध सागर पार्टी बि मजमूई तौर ते जेको आहे सो असां धरणा बिहा आहिनि ऐं असां मुसलसल इहो कमु कंदा रहंदासीं, लेकिन बुनियादी तौर ईअं आहे त असीं सियासी समाजी तौर ते मुनज़म थी करे आज़ादी जी जिदोजहद खे क़ाइमु करण जे लाइ जेके अॻिते वधंदासूं ऐं जेको आहे सो ऐं मुसलसल जेके आहिनि से इन सिलसिले खे क़ाइमु न रखंदासूं त हिननि जेके सबूतनि जी जेको ख्वाबु हुयो
इन्हनि जेको आहे हेमू कालाणी जो जेको ख्वाबु हुयो, जेको सूर्य भाषा जो ख्वाबु हुयो, जेको अल्लाह बख्श सुमरे जो ख्वाबु हुयो, ऐं जेको असां हक़ीक़ी माना में जेको सिंध जो पुटु आहे, जेको सिंध जो गैरतमंद जेको आहे सो वजूदु आहे, उहो चाहे थो त सिंध मुंहिंजो वतन जेको आहे आज़ादु ऐं ख़ुदमुख़्तियार हुजे, उहो तेसि ताईं हासिलु न थींदो जेसि ताईं इन सिलसिले खे असां मुस्तक़िल न हलाईंदासीं। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। असांजे सफ़र में मुआसी ऐं साथी, असांजे सफ़र में मुआसी ऐं साथी त माणींदा मंज़िल पंहिंजा ढोल ढाटी। हाणे आउं दिलनवाज़ वकील साहब खे गुज़ारिश कंदुमि मंगरे साहब खे जे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। असांजे लिटरेचर में ऐं तोड़े जो हैदराबाद जा समूरा जेके बि दुकान हुया, वॾा वॾा स्टॉल, उतां हेमू कालाणीअ जे बारे में को किताबु न पियो मिलियो। ऐं उनखां पोइ वरी सन आयासीं त उतां इहो किताबु मिलियो। हेमू कालाणी ते हिकिड़ो ई किताबु हो, रोशनी पब्लिकेशन ऐं जेके आहिनि परियां इहो साईं नाज़ सनाई साहब वारनि, उन्हनि वटां इहो हिकिड़ो किताबु मिलियो। ऐं जितां पोइ वरी आयासीं साईं अमन शाह सां गॾु आई हिते हिन प्रोग्राम में तव्हां सां शामिलु आहियूं। ऐं साईं कम जूं ॻाल्हियूं सभई साईं तक़रीबन शेयर करे वियो आहे, पर मुख़्तसरन असांजो जेको नौजवान आहे ख़ासि तौर ते उन ते इहा ड्यूटी ऐं फ़र्ज़ु आयत थो थिए त जेकॾहिं तव्हांखे अहिड़नि माण्हुनि खे पंहिंजो आइडियल करिणो आहे त पोइ नशे पते खां पाक ऐं पंहिंजो किरदारु ऐं अमल तव्हांखे साफ़ु रखिणो पवंदो। ऐं हेमू कालाणीअ जे बारे में जेतिरो मां पढ़ियो आहे मुख़्तसरन, असांजी एॾी वॾी का इल्मी ॼाण कोन्हे। वॾा इल्मी अकाबर अमन शाह सरमद आज़ाद जी सूरत में असांजे साम्हूं वेठा आहिनि। त हींअर जेके मौजूदा सूरत हाल आहे, इन मौजूदा सूरत हाल में बि अफ़सोस जो मक़ाम आहे त हिकिड़ो ई साईं हिते सिंधी जेको आहे सखर में जेको पार्क, उहो हिकिड़ो ई पार्क हेमू कालाणीअ नाले सां हो, जंहिंखे बि फेराए पोइ वरी मोहम्मद बिन क़ासिम जे नाले सां मनसूब कयो वियो। ऐं अॼु तव्हां ॾिठो त इहो न रुॻो एतिरो, पर इहे जेको असां हूअं हुजणु ईअं घुरिजे त सिंध में जेको आहे सखर खां वेंदे कराची ताईं उनजे नाले सां लाइब्रेरियूं हुजनि, उनजे नाले सां स्टेच्यूज़ हुजनि, पर 50 खां मथे इदारा साईं हींअर करंटली जेके आहिनि उहे इंडिया में हेमू कालाणीअ नाले सां आहिनि। उतां जूं मशहूरु जेके नागपुर जूं लाइब्रेरियूं आहिनि उहे हेमू कालाणीअ नाले सां आहिनि। एतिरे क़दुरु जो पार्लियामेंट आहे दिल्लीअ जी, न्यू दिल्लीअ में डिप्टी स्पीकर जे ऑफिस जे साम्हूं हेमू कालाणी जो स्टेचू आहे। त चवण जो मतिलबु त जिथे इंडिया में जेको आहे हेमू कालाणीअ खे एतिरी पज़ीराई आहे, उते असां जेके माण्हू आहियूं, असांजा जेके तव्हां ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू आहियूं, उहे पंहिंजनि हिननि अज़ीम किरदारनि खां अणवाक़िफ़ आहियूं। असां ते ड्यूटी ऐं फ़र्ज़ु आयत थिए थो त असां अहिड़नि किरदारनि खे यादि करियूं ऐं इहो साईं वारनि खे ख़िराज हुजे ऐं जस हुजे, शाबस हुजे त हेमू कालाणीअ खे यादि कयो अथनि। साहब जूं सुठियूं आहिनि त मक़सद लाइ मरे, मक़सद लाइ मरे, झोरींदड़ झोरे विझो झोरियल जियारे, सूर्य सभु सारे संभारे कठा कयो। इन शहर सां आउं शकील अहमद गांगरे, जेको यूथ एक्शन कमेटी सिंध जो उहिदेदार आहे, उनखे अर्ज़ु कंदो ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। दोस्तो, शहीद जेके हूंदा आहिनि उहे क़ौमुनि जो जियापो हूंदा आहिनि। हेमू कालाणी 19 साल जी उमिरि में मैट्रिक पास कई ऐं पंहिंजे वतन जी जेकी ग़ुलामी उनखे झुंझोरो पई, उन जे लाइ उन जिदोजहद कई। ऐं पहिरीं कार्रवाई जेकी शहीद हेमू कालाणी कई उहा सरकारी कागज़ साड़िया आई ऐं उन में उनखे कामयाबी हासिलु थी। उन खां पोइ उन जथो हिकिड़ो तयारु कयो जेको उनजो उत्साह पैदा थियो। हूअं त सॼे हिंदुस्तान ऐं सिंध में तहरीकूं हलनि पियूं, पर सिंध जी जेकी वतन खफ़नि, वतन या आज़ादी मौत या इहो जेको तहरीक हले पई, हुर तहरीक, उन मां उत्साह वठंदे हुनखे का ख़बर पई, पंहिंजो नंढा जथो हिकिड़ो तयारु कयो जेको उन सां गॾु पढ़ंदा हुया, मैट्रिक पास कई। उन में हुनखे ख़बर पई त हिकिड़ा गोरीला वेठा आहिनि। उनखे इंफॉर्मेशन मिली आहे त अंग्रेज़ सरकार जेको असांजे क़ाबिज़ आहे, असांखे ग़ुलाम बणाए वेठी आहे, उन्हनि जो हिकिड़ो मवादी हथियारनि जो वॾो ट्रेन जेको आहे पिशावर जी तरफ़, कोटिया जी तरफ़ वञे थो। उन्हनि खे सलाह करे उन्हनि खे चयो त इनखे जेकॾहिं उॾाईंदासीं
त असां सम्झूं था त दुश्मन जी असीं चेल बणी सघूं था। ऐं उनखे कामयाबी करण जे लाइ जॾहिं उन ट्रेन ते पहुता, उन ट्रेन खे उखाड़ण जी कोशिशूं कयूं त उन सां जेके गॾु हुआ उते सिपाहियुनि ॾिठो उहो भॼी विया ऐं उहो गिरफ़्तार थियो। गिरफ़्तार करण खां पोइ हुन ते एॾो वॾो तशदुद कयुनि जो आख़िर ताणी उन्हनि खे उन पंहिंजे दोस्तनि जा नाला ॿुधण लाइ तयारु कोन हो। चए पियो मां अकेलो कार्रवाई कयां पियो ऐं मुंहिंजो वतन ते तव्हां क़ाबिज़ थिया हो, मुंहिंजे धरतीअ ते क़ाबिज़ थिया हो, मुंहिंजे जेको मालियात या जेको शयूं तव्हां क़ाबिज़ करे खणी ग़ुलाम बणाए था वञो, उन जे लाइ मां पंहिंजी जिदोजहद कयां पियो ऐं मां इहा कार्रवाई अकेले सिर पियो कयां। उन खां पोइ जॾहिं सखर जेल में पहुतो, सखर में उन ते तशदुद टार्चर कयो वियो, पोइ बि हुननि जे साम्हूं आण न मनी। हुयो त 19 साल जो, पर हुनजो जेको किरदारु हुयो या हुन सां वतन सां जेकी मोहबत हुई उहा वॾी तारीख़ हूंदी आहे। ऐं उहे जेके मक़सद हूंदा आहिनि न, उहे टार्चरनि खां वठी तकलीफ़ुनि खां वठी उहे उत सां हूंदा आहिनि ऐं वधीक प्यारा हूंदा आहिनि। ऐं अॼु जेको असां हिते गॾु थिया आहियूं उनजो सबबु बि इहो आहे त 82 साल खां पोइ बि अॼु उहो असांजे ज़हननि में, असांजे दिलि में ऐं असांजो उत्साह आहे, छो त वतन लाइ शहीद थियो आहे। खोड़ माण्हू मरी वेंदा आहिनि, ज़ातियात में मरी वेंदा आहिनि, इक़्तिदार जे कुर्सीअ जे करे मरी वेंदा आहिनि, जंहिंखे खान जा लक़ब मिलिया, ॿिया मिलिया, टिया मिलिया, उहे यादि न हूंदा आहिनि। पर शहीद जेके वतन जा शहीद हूंदा आहिनि न, उहे क़ौमुनि जो उत्साह हूंदा आहिनि, क़ौमुनि जूं ज़िंदगियूं हूंदियूं आहिनि। इन करे अॼु जेको सिंध सागर पार्टी प्रोग्राम कयो आहे, असीं आहे त 82 साल खां पोइ बि अॼु उहो असांजे ज़हननि में, असांजे दिलि में ऐं असांजो उत्साह आहे, छो त वतन लाइ शहीद थियो आहे। खोड़ माण्हू मरी वेंदा आहिनि, ज़ातियात में मरी वेंदा आहिनि, इक़्तिदार जे कुर्सीअ जे करे मरी वेंदा आहिनि, जंहिंखे खान जा लक़ब मिलिया, ॿिया मिलिया, टिया मिलिया, उहे यादि न हूंदा आहिनि। पर शहीद जेके वतन जा शहीद हूंदा आहिनि न, उहे क़ौमुनि जो उत्साह हूंदा आहिनि, क़ौमुनि जूं ज़िंदगियूं हूंदियूं आहिनि। इन करे अॼु जेको सिंध सागर पार्टी प्रोग्राम कयो आहे, असीं उनखे दिलि सां मञूं था ऐं मोस्ट वेलकम कयूं था ऐं चऊं था त अहिड़ियूं प्रोग्राम करायो त नौजवान जेके सिंध कनि था, वतन कनि था, उन्हनि खे ख़बर पए त असांजा जेके शहीद आहिनि उन्हनि केॾियूं वॾियूं कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि, केतिरी उमिरि में। उन्हनि खे मक़सदु उन्हनि खे बि हूंदा। हिते चवंदा आहिनि माण्हू त मूंखे नौकिरी आहे, मुंहिंजो कारोबारु आहे, सुभाणे मूंखे ॿधिजी वेंदुसि, ईअं कर। उन्हनि खे बि त ॿधण जो ख़ौफ़ हूंदो, पर उन्हनि खे धरती वतन पंहिंजो वधीक प्यारो हुयो। इन करे असां सभिनी दोस्तनि खे जेके बि जंहिं फ़िक्र सां गॾु आहिनि उन्हनि खे चऊं था तंहिं महिल जेको सिंध जूं ज़मीनुनि ते कब्ज़ा वलारप थी हले, इहो साॻियो ई कमु आहे जेको ईस्ट इंडिया कंपनी जे वण जे वापार सां कारोबार लेवल ते हिते आया हुआ। उन टाइम में असांजे धरतीअ ते क़ाबिज़ थिया, साॻियो मुजावर साॻियूं शयूं अथव। तब्दीली आहे त हितां जा जेके मेन जेके उन्हनि जा दलाल आहिनि उहे असांजे इक़्तिदार में वेठल धुरियूं आहिनि, जेके उन्हनि जी दलाली करे उन्हनि खे धरतियूं ऐं असांजा पाणी ॿेला या गैस कोयलो शयूं ॾियनि था। असां चवंदा उहे सॼियूं मज़ामतूं जेके कयूं असां पुरअमन रोडनि ते अचे कयूं त बहितरु थिया ऐं गॾु मुश्तमिल थियूं, उन्हनि में फ़िक्रनि खे छॾियूं त वाह फलाणी पार्टी जो आहे, टीरी पार्टी जो आहे, मटी जो, जंहिंजो बि सभु थिए, जंहिंजो बि प्रोग्राम थिए, असां रज़ाकार उन्हनि सां हलिया वञूं ऐं पंहिंजे पार्टीअ जे अॻुवाननि जो इंतज़ारु न कयूं, छो त हीअ धरतीअ जो ई वतन जी ॻाल्हि आहे। हाणे जेको दरिया ठहंदा उहे बि असांजो जियापो आहे, असांजो जीअण मरण जेको आहे सिंधू दरिया सां आहे। नौकिरियूं त फसिजी वियूं, सही असांजा तेल गैस सभु फुरिजी आहे, लुटिजी आहे। हाणे पाणी आहे जंहिं ते असां पंहिंजे बचनि जो पंहिंजो पेट गुज़र कयूं था। इन करे असां हर तारीख़ में दोस्तनि सां गॾु हूंदा आहियूं ऐं इनशाला गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी। जंहिंजी शुरूआति सिराजुद्दौला खां थी, टीपू सुल्तान, झांसीअ जी राणी, उनखां पोइ देवबंद जा आलिम बुज़ुर्ग ऐं सिंध मां रूपलो कूली हो ऐं मौलाना उबैदुल्ला सिंधी साहिबु जेको आहे उहो पहिरीं जंग अज़ीम जे दौर में हिंदुस्तान जे आज़ादी लाइ जेको आहे हितां ॿाहिरि निकितो, काबिल जो सफ़र कई। जीअं जेके अंग्रेज़ मुखालिफ़ ताक़तूं उन्हनि खे हिंदुस्तान ते हमले करण लाइ राज़ी करे ऐं उन्हनि खां अंग्रेज़ खां आज़ादीअ लाइ मदद वठे। ऐं उनखां अलावा हिंदुस्तान में जेको आहे कांग्रेस हुई ऐं सिंध में शहीद सूर्य बादशाह, शहीद अलाह बख़्श सुमरो पार्लियामानी महाराज जो सालारो। सो
मजमूई तौर ते ॼण 2 धाराऊं हिंदुस्तान में उन वक़्तु। हिकिड़ी धारा इहा आई त बाबा असां सियासी जदोजहद ज़रिए पुरमुन नमूने बुख हड़तालुनि जे ज़ोर ते शटरबंद हड़ताल या सिविल नाफ़रमानीअ जे ज़रिए पंहिंजी आज़ादी वठंदासीं। ॿिया जेके किरदार आहे जंहिंमें सुभाष चंद्र बोस हो, भगत सिंह हो, उहे चवनि पिया त असां जेको आहे मुज़ाहिमती जदोजहद करे ऐं अंग्रेज़ खां आज़ादी वठंदासीं, जंहिंमें सुभाष चंद्र बोस जी हथरबंद जदोजहद मशहूरु आहे, भगत सिंह जूं कारवायूं बि मशहूरु आहिनि। तो इहे सभु जदोजहद जा मिसाल हिंदुस्तान में जारी ऐं सारी आहे। 1940 वारो जेको ॾहाको हो इहो हिंदुस्तान जे तारीख़ लाइ फ़ैसिला कुन ॾहाको जो उन में हिकु त हिंदुस्तान में कांग्रेस जी जेका जदोजहद हुई उन्हनि हिंदुस्तान ख़ाली करियो तहरीक जे नाले सां अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु जेको आहे सियासी अमल शुरू कयो, जंहिं ते सॼो हिंदुस्तान जेको आहे रोडनि ते अची वियो ऐं माण्हू जेको आहे अंग्रेज़ जो बाइकाट करे ऐं निकिरी अची इहो चवनि पिया त बाबा हाणे दंग थी वियो, हाणे हिंदुस्तान ख़ाली कयो। ऐं उन तहरीक जो जेको असरु हो उहो सॼे नंढे खंड ते पखिड़िजी वियो, माण्हुनि में बग़ावत फैलिजी वई, बेचैनी अची वई। ऐं पोइ तंहिं दौर में वरी साॻिए वक़्तु सिंध में जेको आहे हुर तहरीक मुनज़म थी ऐं अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु कारवायूं करणु शुरू कयूं। त ईअं ई ॿिया नंढा नंढा ग्रुप बि के हुया सिंध में जेके मुज़ाहिमत जे नाले ते जेको अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु निकिता हुआ। उन में जेको शहीद हेमू कालाणी हो उहो 23 मार्च ते 1920 में सखर जे पुराणे सखर में पीसूमल कालाणी हिकिड़ो ठेकेदार हो, उनजे घर में हुन जनमु वरितो आहे। उन खां पोइ प्राइमरी करे वरी जेॾीमहिल लुकमान्य तिलक हाई स्कूल में उहो पहुतो आहे त उते जेको आहे हुनखे जेके उस्ताद मिलिया आहिनि, हिकिड़ो उस्ताद हो साईं भोलूकाणी ऐं उहो उस्ताद सुभाष चंद्र बोस जो जेको आहे उहो पैरोकार हो। सो उहो ॿियो बि को उस्ताद हो हुनजो उते परसराम मसनद, इहे ॿई सुभाष चंद्र बोस जा पैरोकार हुआ जेके स्कूल में पढ़ाईंदा बि हुआ, उन सां गॾु जेका पंहिंजी सियासी तबलीग हुई उहा बि कंदा। ऐं उन खां अलावा ॿी बि हिकिड़ी रिवायत आहे त हेमू कालाणीअ खे जेको उत्साह मिलियो जो हुन अमली तौर ते इनकलाबी सियासत में पेर पाइण जी शुरूआत कई, उहो हितां मिलियो त मोहम्मद अमीन खोसो जेको कांग्रेसी अॻवान हो सिंध जो, उहो उन सखर में सिंध शागिर्द कॉन्फ्रेंस कोठराई खरड़ीअ जे मशहूरु मैदान में। शागिर्दनि में सुजाॻीअ लाइ हुन जेको आहे फ़िक्री उते प्रोग्राम कयो। उन खां पोइ राति जो जेका कचहरी थी उते हेमू कालाणीअ जी मोहम्मद अमीन खोसे सां, उतां जेको आहे तो हुन जी ज़िंदगीअ हिकिड़ो नओं रुख वरितो जो हू इन ॻाल्हि ते तयारु थी वियो त हाणे मूंखे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु पढ़ाईअ सां गॾु अमली इनकलाबी सियासत बि करणी आहे। ऐं मोहम्मद अमीन खोसो जेके बि सियासत जा शागिर्द आहिनि उन्हनि खे ख़बर आहे त उहो इमाम इनकलाब उबैदुल्लाह सिंधीअ जो पैरोकार हो। यानी ही ॿ तस्वीरूं जेके हिक ॿिए सां गॾु लॻियल आहिनि उन्हनि में हिकिड़ी फ़िक्री निस्बत बि आहे पंहिंजी जाइ ते। सो उन खां पोइ हेमू कालाणीअ उन हाई स्कूल में पढ़णु दौरान सिंध इनकलाबी पार्टी नौजवाननि सां गॾिजी जेको आहे उनजो बुनियादु विधो, जंहिंमें अमीर रिंद ऐं नबी बख़्श खोड़े जहिड़ा मुस्लिम बि हुया त पर्चे विद्यार्थी ऐं एनसी विद्यार्थी जहिड़ा गैर मुस्लिम बि हुया। यानी निज पिज हिकु क़ौमी पार्टी
उहो बुनियादु विझी हुन अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु मुज़ाहिमती जदोजहद शुरू कई। 23 अक्टूबर 1942 ते ख़बर पई हेमू कालाणीअ खे पंहिंजे साथियुनि मार्फत का ट्रेन आहे जेका हितां हथियारनि सां भरियल उहा अंग्रेज़नि जी, उहा वञे पई, उहा कोयटा ताईं वेंदी। पोइ उन में एतिरा हथियार आहिनि जो हिते जेके बि मिसाल सिंध बलोचिस्तान इहे इलाइक़ा आहिनि हिते सख़्तु ऑपरेशन थींदो। पोइ उन ट्रेन खे किराइण लाइ जेको हो सखर जी लेंसडाउन पुल जे भरिसां जेको आहे पटड़ीअ खे उखेणु हुन शुरू कयो। त उते उन दौरान ई जेको आहे हिकिड़ो सिपाही हुयो फ़िरोज़ ख़ान नाले, उहो पंजाबी हो, उनखे ॾिसी वरितो। पोइ ॿी पुलिस खे जेको आहे चयईं, पोइ पुलिस अची हुनखे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ हुनखे सखर सेंट्रल जेल में रखियो अथनि। पहिरियां हुनजो जेको केस हो उहो फौजी कोर्ट सखर में हलियो ऐं उते सेंट्रल जेल में हुन ते सख़्तु तशदुद कयो वियो। 22 ॾींहं हुनखे बर्फ़ जे सुरनि ते सुम्हारियनि ऐं उनखां अलावा ॾंभ ॾिननिसि। ॿिया जेके बि तशदुद जा तरीक़ा आहिनि उहे हुन ते इस्तेमालु कयनिसि, सिर्फ़ु इन लाइ त ॿुधा त तुंहिंजे टीम में ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि, तुंहिंजे तंज़ीम में ॿिया कहिड़ा कहिड़ा अॻुवान आहिनि जेके तोसां गॾिजी इहे कमु कनि पिया था ॿियो टियों। पर हुन सॼे तशदुद ऐं जबर दौरान हुन बिड़क बि ॿाहिरि न कढी। आख़िर ताईं हो हुनखां इहो कोन पुछी सघिया त तुंहिंजे पार्टीअ में माण्हू घणा आहिनि ऐं केरु आहिनि तुंहिंजा साथी। ऐं उनखां पोइ फौजी कोर्ट उनखे जनम क़ैद जी सज़ा ॾिनी। वरी उहो फ़ैसिलो मंज़ूरीअ लाइ वियो हैदराबाद जो जेको कमिश्नर हो रिचर्डसन उन ॾे। पोइ उन वरी जनम क़ैद खे फेराए ऐं फाहीअ जी सज़ा में तब्दील कयो। 21 डिसंबर ते उन इहो फ़ैसिलो ॾिनो त बाबा हीउ एॾो ॾोहारी आहे जो हिनखे जनम क़ैद न, हिनखे फांसीअ जी सज़ा ॾियो। पोइ उन खां पोइ बि 21 जनवरीअ ते हेमू कालाणीअ खे फांसी ॾिनी अथनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पोयां जेके 21 ॾींहं हुन जा गुज़रिया फ़ैसिले खां पोइ, त उन में बि हू मौत खां कोन डिॻो, हू कमज़ोर न थियो। निज पिज मुस्लिम बि हुया त पर्चे विद्यार्थी ऐं एनसी विद्यार्थी जहिड़ा गैर मुस्लिम बि हुया, यानी निज पिज हिकु क़ौमी पार्टी हुई। उहो बुनियादु विझी हुन अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु मुज़ाहिमती जदोजहद शुरू कई। 23 अक्टूबर 1942 ते ख़बर पई हेमू कालाणीअ खे पंहिंजे साथियुनि मार्फत का ट्रेन आहे जेका हितां हथियारनि सां भरियल उहा अंग्रेज़नि जी, उहा वञे पई, उहा कोयटा ताईं वेंदी। पोइ उन में एतिरा हथियार आहिनि जो हिते जेके बि मिसाल सिंध बलोचिस्तान इहे इलाइक़ा आहिनि हिते सख़्तु ऑपरेशन थींदो। पोइ उन ट्रेन खे किराइण लाइ जेको हो सखर जी लेंसडाउन पुल जे भरिसां जेको आहे पटड़ीअ खे उखेणु हुन शुरू कयो। त उते उन दौरान ई जेको आहे हिकिड़ो सिपाही हुयो फ़िरोज़ ख़ान नाले, उहो पंजाबी हो, उनखे ॾिसी वरितो। पोइ ॿी पुलिस खे जेको आहे चयईं, पोइ पुलिस अची हुनखे गिरफ़्तार कयो। उन खां पोइ हुनखे सखर सेंट्रल जेल में रखियो अथनि। पहिरियां हुनजो जेको केस हो उहो फौजी कोर्ट सखर में हलियो ऐं उते सेंट्रल जेल में हुन ते सख़्तु तशदुद कयो वियो। 22 ॾींहं हुनखे बर्फ़ जे सुरनि ते सुम्हारियनि ऐं उनखां अलावा ॾंभ ॾिननिसि। ॿिया जेके बि तशदुद जा तरीक़ा आहिनि उहे हुन ते इस्तेमालु कयनिसि, सिर्फ़ु इन लाइ त ॿुधा त तुंहिंजे टीम में ॿिया कहिड़ा माण्हू आहिनि, तुंहिंजे तंज़ीम में ॿिया कहिड़ा कहिड़ा अॻुवान आहिनि जेके तोसां गॾिजी इहे कमु कनि पिया था ॿियो टियों। पर हुन सॼे तशदुद ऐं जबर दौरान हुन बिड़क बि ॿाहिरि न कढी। आख़िर ताईं हो हुनखां इहो कोन पुछी सघिया त तुंहिंजे पार्टीअ में माण्हू घणा आहिनि ऐं केरु आहिनि तुंहिंजा साथी। ऐं उनखां पोइ फौजी कोर्ट उनखे जनम क़ैद जी सज़ा ॾिनी। वरी उहो फ़ैसिलो मंज़ूरीअ लाइ वियो हैदराबाद जो जेको कमिश्नर हो रिचर्डसन उन ॾे। पोइ उन वरी जनम क़ैद खे फेराए ऐं फाहीअ जी सज़ा में तब्दील कयो। 21 डिसंबर ते उन इहो फ़ैसिलो ॾिनो त बाबा हीउ एॾो ॾोहारी आहे जो हिनखे जनम क़ैद न, हिनखे फांसीअ जी सज़ा ॾियो। पोइ उन खां पोइ बि
21 जनवरीअ ते हेमू कालाणीअ खे फांसी ॾिनी अथनि। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त पोयां जेके 21 ॾींहं हुन जा गुज़रिया फ़ैसिले खां पोइ, त उन में बि हू मौत खां कोन डिघो, हू कमज़ोर न थियो, निज पिज इनकलाबीअ वांगुरु पंहिंजे मिज़ाज ते ऐं पंहिंजे फ़िक्र ते क़ाइमु रहियो। जो चवनि था त जेॾी महिल जेल जे अंदरि उनजो वज़न कयो वियो त 7 पाउंड उनजो वज़न जेको आहे वधियल हो। ऐं जॾहिं हुनखे फांसी ॾिनी, इन विच में जेको आहे हितां जा खोड़ सियासतदान साञा वंद अदीब उन्हनि अपीलूं कयूं अंग्रेज़ खे त बाबा इहे नौजवान आहे, नंढड़ी उमिरि जो आहे, 19 सालनि जी उमिरि ई ओॾी महिल हुनजी, सो हिनखे जेको आहे सो माफ़ी जो या इहा सज़ा जेको आहे कैंसिल कयो। पीरज़ादो अब्दुल सत्तार जेको वकील हो, हफ़ीज़ पीरज़ादे वारनि जो पीउ, उहो त वायसराय ताईं बि वियो हो, पर अंग्रेज़नि हुनजी ॻाल्हि न मञी ऐं नेठि हुनखे 21 जनवरी 1943 ते हुनखे फांसी ॾिनी अथनि। ऐं उनजे अर्थीअ जो जेको जुलूस हो उन में रुगो मुस्लमान कोन हा, उहो रुगो हिंदू कोन हा, पर हर मज़हब जा माण्हू शामिल हा। मिसाल तौरु जीअं रशीद भट्टीअ लिखियो आहे त मां बि उन जुलूस में जेको आहे शामिल हुयुसि। सो हेमू कालाणीअ जंहिं आज़ादीअ लाइ क़ुर्बानी ॾिनी पंहिंजी, ज़ाहिर में त चयो थो वञे त हीउ मुल्क जेको आहे बाबा आज़ादु थियो आहे ऐं असांजे वॾनि वॾियूं वॾियूं क़ुर्बानियूं ॾेई ऐं हे मुल्क आज़ादु करायो आहे। पर सच इहो आहे त जिन खे हीउ मुल्क मिलियो आहे या जिन हिन मुल्क जूं वाॻूं संभालियूं, उन्हनि जो हिंदुस्तान जे आज़ादीअ लाइ जदोजहद कंदड़ तंज़ीमुनि सां या किरदारनि सां तिर जेतिरो बि तालुक़ु कोन हो। छो हितां जा जेके बि नामवर इनकलाबी आहे, इमाम इनकलाब उबैदुल्लाह सिंधी, सुभाष चंद्र बोस, मौलाना आज़ाद, हेमू कालाणी, शहीद सूर्य बादशाह, शहीद अल्लाह बख्श सूमरो, ये सभु माण्हू मज़हब जे नाले ते नंढे खंड जे विरहाङे जा मुखालिफ़ आहे। ऐं अक्सरियत ईअं बि चए त हिंदुस्तान जेको आहे उहो न हिकु क़ौम जो मुल्क आहे, न मज़हब जे बुनियाद ते ॿिनि क़ौमुनि जो मुल्क आहे। हिंदुस्तान घण क़ौमी खंड आहे ऐं हितां जे क़ौमुनि खे जेको आहे सो तव्हां ख़ुदि मुख़्तियार करे ऐं उन्हनि जो हिकिड़ो विफ़ाक़ ठाहियो गॾियल, जंहिंमें क़ौमूं सभु आज़ादु हुजनि। पर इहा ॻाल्हि न मञी, इन फ़िक्र जो सरवाण जेको आहे उहो इमाम इनकलाब उबैदुल्लाह सिंधी हो। सो इहा ॻाल्हि अंग्रेज़ न मञी ऐं पंहिंजे क़ौमुनि जे आज़ादीअ जी ॻाल्हि करण वारा जेके बि माण्हू आहे उहो सूर्य बादशाह खे फांसी ॾिननि, शहीद अल्लाह बख्श सूमरे खे क़तलु करायनि, सुभाष चंद्र बोस त 41 में ॿाहिरि निकिरी वियो हिंदुस्तान खां पोइ, उनजो पुरस्कार मौत थियो आहे, जेको आहे ताइवान में चवनि था को जहाज़ हादसो थियो। ऐं शहीद अल्लाह बख्श सूमरे खे जेको क़तलु करायनि, सिंधी साहिब खे ज़हर ॾियारनि, ऐं जेको जेको आवाज़ु हुननि खे पंहिंजे उन विरहाङे वारे स्कीम जे ख़िलाफ़ु पियो लॻे, उहो उनखे रस्ते तां हटाईंदा पिया वञनि। हेमू कालाणीअ जो मिसाल बि इहो ई आहे त उनखे सज़ा फांसीअ जी इन करे मिली जो विरहाङे जो हामी कोन हो ऐं उहो हक़ीक़ी आज़ादी चाहे पियो। ऐं उन्हनि माण्हुनि जे पोयरनि जेके असां आहियूं, मिसाल भेल कयो जेका करणी अथव, सो हिकिड़ो हिसो तव्हां खणो, ॿियो हिसो वधीक हिसो असांखे ॾींदो ऐं तव्हांजी सरज़मीन जेका आहे उहा असां पंहिंजे मफ़ादनि लाइ इस्तेमालु कंदा रहंदासीं। हिकिड़े अॾे तौरु जो चवनि था सोवियत यूनियन खे उन्हनि खे रोकणो हो, ॿियो मुस्तक़िल तौर ते सेंट्रल एशिया ॾखिण एशिया ते सेंट्रल एशिया ते नज़र रखण लाइ हुननि खे हिकिड़ी बैठक खपे पई, जेका पाकिस्तान जे सूरत में हुननि खे मिली। ऐं मुल्क ठहण खां वठी हींअर ताईं जी जेका तारीख़ आहे उहा
इहा ई आहे त हीउ मुल्क जेको आहे असां मज़लूम क़ौमुनि लाइ क़ैद खानो आहे। ऐं हितां जा रुगो असां सिंधी न पर जिन जिन बि अंग्रेज़ जे ख़िलाफ़ु नंढे खंड जे आज़ादी लाइ किरदारु कयो आहे उन्हनि माण्हुनि खे हिन मुल्क मां कुझु कोन मिलियो आहे। हुर 52 ताईं क़ैद आहे जेको आहे लोड़नि में जिन जो किरदारु हो इनकलाब ऐं आज़ादीअ लाइ उन्हनि खे तेसीं ताईं मुल्क ठहण खां पोइ बि उहो क़ैद आहे, पोइ जेको आहे छॾिया आहिनि। ऐं एतिरे क़दुरु जो हेमू कालाणी जेको शहीद थी वियो आहे वतन जे आज़ादीअ लाइ, नंढे खंड जो जॾहिं विरहाङो थो थिए त हेमू कालाणीअ जे ख़ानदान खे सिंध मां लॾणो पियो आहे, उन्हनि खे लॾणो पियो आहे। हुनजी जेका अमड़ हुई उहा हिंदुस्तान में उते उनखे सरकारी वज़ीफ़ो मिलंदो तॾहिं उहा उनजो गुज़र सफ़र थींदो। सो हाणे सम्झी सघिजे थो त जेको आहे हीउ मुल्क कंहिंजो आहे ऐं कंहिं लाइ ठहियो आहे। सो शुरूआत खां जेके असां सां जातियूं थियूं आहिनि, हिकिड़ो त अंग्रेज़नि जी जेका पॉलिसी त शुरूआत में जॾहिं उहे आया त बाबा हिननि जी ॿोली हिननि खां खसियो ऐं अंग्रेज़ी ॿोली हिननि ते नाफ़िज़ कयो, हिननि जी सकाफ़त हिननि खां खसियो ऐं चवनि त जेको आहे तव्हांजी सकाफ़त तहज़ीब कंहिं कम जी न आहे या नाकार आहे, तव्हां असां यूरोपियन जा जेको आहे सो पैरोकार थी वञूं। ऐं ॿियो इहो त जेको बि आवाज़ु आज़ादीअ लाइ उथे उनखे कुचलियो, पोइ हो तोहफ़ुनि जे मुंहं में ॾेई बि उॾाईंदा, फाशियूं ॾींदा, सूअर जे चर्ॿियुनि सूअर जे खल में बंदि कराए जहिड़ो बि साड़ाईंदा। सो हिन मुल्क खे जेके हलाइण वारा माण्हू आहिनि, जेका पाकिस्तान जी तारीख़ आहे उहा इहो ॿुधाए थी त हिननि माण्हुनि जो न दीन धर्म सां कुझु वञे न हिननि जो सियासत सां कुझु वञे। हे अंग्रेज़ जो रूहानी औलाद आहिनि, हे ईअं ई कंदा रहिया आहिनि जीअं अंग्रेज़ कयो आहे। ऐं उन में को हिन दौर वारा रुगो न, जिन्ना खां वठी जनरल मुशरफ ताईं हिननि जा जज जर्नेल सभिनि जी हिकु ई पॉलिसी रही आहे। जेकॾहिं सिंध जे क़ौमी ॿोलीअ जो इनकार जो सुवालु आहे त उहो जिनाह कयो आहे, उन उर्दू ॿोली जेको आहे मड़ी आहे असां ते। जेकॾहिं सिंध जे कल्चर ऐं सकाफ़त जी तोहिन जी ॻाल्हि आहे त उहो लियाक़त अली ख़ान चयो त हीअ सिंधी हिननि जी कहिड़ी तहज़ीब आहे जेको आहे गॾनि हकलण वारी क़ौम आहे, हिननि जो कल्चर इहो आहे त ऐं सिंध जे सियासी माशी फुरलुट जा बुनियाद हिन मुल्क जे बुनियादनि सां गॾु ई शुरू थी विया आहिनि। जो असांजे क़ौमी हैसियत जो इनकार कयो वियो, सिंध जे वतनी हैसियत जो इनकार कयो वियो, ऐं पोइ जेके बि हिते आया आहिनि उन्हनि असांखे फुरियो लुटियो आहे ऐं हथियार हुननि वटि हिकिड़ो मज़हब आहे, ॿियो जमहूरियत आहे। सो ॿियो आइन जो मिसाल तौर हाणे 73 जे आइन ते असांजा जेके बि वसीला आहिनि आबादीअ जी बुनियाद ते उहो पंजाब खे ॾेई वेठा आहिनि। 18 तरमीम में बि इहो आहे त 82% जेको तव्हांजी विरासत थींदी उहा आबादीअ जी बुनियाद ते थींदी, जंहिंखे हे चवनि था त असां असांजी क़ौमुनि खे ख़ुदि मुख़्तियारी ॾिनी। ऐं उन खां अलावा जेके ॿिया असांजा वसीला आहिनि, समुंड आहे, कोयलो आहे, तेल आहे, गैस आहे, उहे बि उहो पंजाब खे आइन जे नाले ते ॾेई वेठा आहिनि। पर हींअर मां मुख़्तसर ॻाल्हि जेका कंदुसि, जो क़यादत वेठी आहे असांजी, ॻाल्हि इहा आहे त हींअर हीउ जेको ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे नाले ते सिंध ते हमिलो थिए थो, इहो ईअं सम्झो त रियासत जो सिंधी क़ौम मथां आख़िरी हमिलो आहे। इन हमले में हिकु त कॉर्पोरेट फार्मिंग जे बहाने सां हो सिंध जी ज़मीन वालारनि था पिया, सिंध जूं ढंढूं ढोरा जेको आहे उहो वालारनि था पिया, सिंध जी साहिली पटी वालारे हो उते इहो नयूं कॉलोनियूं ठाहींदा, उन्हनि धारियुनि खे आबाद कंदा। ऐं ॿियो इहो त सिंध जे ज़मीन खे बंजर बणाए पंजाब खे साओ करण लाइ हो नवां 6 केनाल सिंधु दरिया ते कढनि था पिया। ऐं इन्हनि सां ईअं थींदो जो हिकु ई वक़्तु हिकु त सिंधी माण्हू पंहिंजे ई धरतीअ ते पनाहगीर थी वेंदा, अक़लियत में तब्दील थी वेंदा, ऐं सिंध जी हाकिमियत त पहिरियां ई उन्हनि जे हथ वस कान्हे का, पर हिकु त मईशत उन्हनि खां फुरिजी वेंदी,
सिंधु दरिया ते 9-6 केनालनि जे अॾण सां ईअं थींदो त जेका ज़रई मईशत असांजी वटि थोरी घणी बचियल आहे उहा बि तबाह थी वेंदी। रुगो उहा तबाह कोन थींदी पर हैदराबाद ऐं कराचीअ जा जेके माण्हू आहिनि उहे पीअण ऐं ज़रूरी इस्तेमाल जे पाणीअ लाइ बि सिकंदा। ऐं ॿियो इहो त वॾो जेको मसइलो आहे त कोटली डाउन स्ट्रीम में दरियाई पाणी छोड़ नथो थिए, जंहिं लाइ आलमी माहिर चवनि था त 5000 क्यूसेक डेली जे बुनियाद ते जेको आहे उन में डाउन स्ट्रीम में पाणी वञणु घुरिजे, पर उते पाणी ओसी ताईं पहुचे ई कोन थो। उन सां इहो थो थिए सिंध जी डेल्टा त तबाह थिए थी पर समुंड जेको आहे उहो सिंध खे पाईंदो थो वञे। 32 लख एकड़ हींअर ताईं पाए चुको आहे ऐं आलमी जेके रिपोर्टूं आहिनि उहे इहे आहिनि त ईंदड़ 40 सालनि ताईं जेके साहिली पटीअ जा ज़ुला आहिनि, ठट्टो, सिजावल, बदीन, इहे समुंड जे अंदरि हलिया वेंदा ऐं उन खां पोइ हुन हिंदुस्तान जे जेको आहे ज़मीन खे वालाइणु शुरू कयो, इलाइक़नि खे वालाइणु शुरू कयो, जंहिंजी शुरूआति हुन बंगाल खां। ऐं पोइ अॻिते हली पोइ ईस्ट इंडिया कंपनीअ मां फिरी ऐं हिंदुस्तान जो